बरतानवी मैगज़ीन फिनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर के घर तरफी पड़ी पॉलिसी जो माहिर करार दी छो। बरतानवी रिसाले फिनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो मुतासिर शख्सियत जो एतराफ़ किया केस तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में असराइतो स्ट्रेटेजिक अगवान करार ॾिनूं। फिनेंशियल टाइम्स जी मूजिब बदिलंदड़ आलमी सियासी मॉडल पावर्स रहे नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विचें ताक़तुनि जे सभ खां कामयाब मल्टी अलाइंसर मां हिकु आहे। ट्रंप जी गैर रस्मी अंदाज सां बहितरीन हम आहंगी जो एजाज़ पाकिस्तान जी फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल आसिम मुनीर के मिलियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा PTI के एक ॿीहर ॻाल्हियुनि जी आज PTI क़यादत के पहिरियां ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहियां। असेंबली फ्लोर ते ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। गैर क़ानूनी मुतालबनि ऐं ब्लैक मेलिंग सां कंहिं बि क़िस्म जो डायलॉग मुमकिन नाहे। मुल्क के अॻिते हलणु घुरिजे ऐं हुकूमत उन लाइ क़दम खणण लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास के ख़िताब संदसि चुणत फील्ड मार्शल के मिलंदड़ किंग अब्दुल अज़ीज़ एवार्ड समूरी क़ौम जो एवार्ड आहे। अॼु क़ौमी एयरलाइन जी निजकारी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो निजकारी थींदी। क़ौमी एयरलाइन जी निजकारी लाइ लाॻापियल इख़्तियारनि ऐं काबीना मेंबरनि वॾे ध्यान सां कमु कयो। PIA जी निजकारी जो पहिरियों मरहलो मुकमल 3 ॿोलियूं जमा कराई वयूं। क़ौमी एयरलाइन जी ख़रीदारी 3 प्री क्वालिफाइड बैलेंस ॿोलियूं जमा कराई छॾियूं। प्राइवेटाइजेशन कमीशन बोर्ड इजलास में रेफरेंस क़ीमत तय कई वेंदी। निजकारी बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार मोहम्मद अली चयो आहे त क़ौमी एयरलाइन जे विकिरे लाइ वेडिंग जो पहिरियों मरहलो मुकमल थी चुको। हाणे हू PC बोर्ड वटि वेंदा। PC बोर्ड PIA रिजर्व प्राइस खे ॾिसंदो। रिजर्व प्राइस जी कंहिं बि ख़बर नाहे। रिजर्व प्राइस बोर्ड जी मंज़ूरी खां पोइ काबीना कमेटी वटि वेंदी। काबीना कमेटी रिजर्व प्राइस जे हवाले सां क़तई मंज़ूरी ॾींदी। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नजफ़ ऐं कोफा में मुक़दस जायनि जी ज़ियारत। सदर मुमक़त नजफ़ में हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई। सदर आसिफ अली ज़रदारी मस्जिद कोफा में नफ़िल अदा कया ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु सां मनसूब घर जी बि ज़ियारत कई। सदर मुमक़त नजफ़ ऐं कोफा में उम्मत मुस्लिमा जे अमन इत्तिहाद ऐं हम आहंगी लाइ दुआऊं घुरियूं। सिंध सरकार ऐं कोयती कंपनी विच में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत 3 मनसूबनि जा मुआहिदा। मनसूबनि में पानी, वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NED साइंस पार्क शामिल। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी जारी आहे। थर पार्कर में एनर्जी सेक्टर ते कमु हली रहियो आहे। जारी मनसूबनि खे मुक़रर वक़्त ते पूरो कयो पियो वञे। इनरटेक होल्डिंग कंपनी सां 3 अहम मुआहिदा थिया आहिनि। कंपनी जे सहकार सां पाणी, तवानाई, माहौलियाती शोबनि में अॻिभराई थी। शाहरा भुट्रो एक्सप्रेस मुकमल थियण सां कराची में ट्रैफिक जे दबाव में घटिताई ईंदी। तक़रीब दौरान NED साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क जी टावर जो मॉडल पिणु लॉन्च कयो वियो। NED साइंस एंड इंडस्ट्रियल पार्क क़ाइमु करण लाइ मुफ़ाहिमती याददाश्त ते सहियूं। PP सेनेटर फलवशा खान वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ सेनेट में इस्तेहक़ाक़ जी रिथ जमा कराए छॾी। संदसि चवणु आहे त हीउ मामिलो संदसि ज़ाती न पर सॼे ऐवान जे तक़दुस जो आहे। छा चूंडियल नुमाइंदनि खे सवाल करण जो हक़ नाहे? जेकॾहिं इहा रोश जारी रही त पूरो ऐवान यरगमाल बणिजी वेंदो। जेकी माण्हू ज़ाती मफ़ादनि जा आदी आहिनि उहे हर सवाल जे पुठियां साज़िश ॻोल्हींदा आहिनि। केतिरा ई साल अॻु हिन ऐवान में हिकु सवाल उथारियो हो जंहिंजो अॼु ताईं जवाबु नाहे मिलियो। KP मां ॾोहारियुनि खे हथियार फ़राहम कया पिया वञनि। सिंध सरकार KP हुकूमत खे आगाह कयो आहे। वसीउल्लाह लाखो, जमील छांगा, PHM टीम समेत 5 ग्रुप कमु करे रहिया आहिनि।
जिन खिलाफ पुलिस कार्रवाई करे रही है। सिंध के घरू वजीर जयाउल लंजार की प्रेस कॉन्फ्रेंस संदस चुनायत कश्मीर जिले समेत बेन इलाकन में औरतां ने आवाज तिरक जी 7 जना अगवा थियल आहिनि जिन के जल्द बाजियाब करायो वेंदो। 15 दिसंबर खोटकी में अगवा थियल 14 माण्हुनि के पुलिस कार्रवाई करे बाजियाब करायो। इनाम याफ्ता ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो। पुलिस कार्रवाई में हिस्सो वठंदड़ ऑफिसर लाइ सिविल एवार्ड की सिफारिश कई वेंदी। वापारियुनि जो असां व्हाट्सएप ग्रुप ठाहे छॾियो आहे। ॿाहिरि मुल्क में वेठल ॾोहारियुनि खिलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत ज़रिए रेड वारंट जारी कया विया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो त वसीउल्ला लाखो ऐं समन काठियो जा रेड वारंट जारी कया विया आहिनि। ॿियनि ॾोहारियुनि जा जल्द वारंट जारी थींदा। सिंध सरकार कराची के न रुगो सिंध पर मुल्क जो तरक्की याफ्ता ऐं जदीद शहर बणाइण लाइ पुरज़्म आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो कराची की तरक्की अव्वली तरजीह है ऐं उन मक़सद लाइ हुकूमत ॾींहुं राति कम करे पई। शहर के बुनियादी ढांचे तालीम सिहत ऐं ॿियनि अहम शोबन में वसी पैमाने ते तरक्याती कम जारी आहिनि। कराची के एक जदीद पायदार ऐं सभिनी के शामिल कंदड़ शहर बनायो पियो वञे। कराची के बुनियादी ढांचे के बेहतर बनाइण लाइ 194 अरब रुपए की सीड़पकारी कई वई आहे। कंदकोट भरिसां 4 ॾींहनि खां गुम पीउ ऐं पुट जे क़त्ल जो इंकशाफ। कातिल रथ जो रिश्तो निकितो। 40 वरे जे आरिफ अली ऐं संदसि पुट 14 वरे जे अशर अली के गोलियूं लॻल लाशत। पुलिस जवाबदार ज़ीशान गोलो के गिरफ़्तार करे पुछा गाछा करण बैदि क़त्ल जो इंकशाफ थियो। पुलिस पहुंची मक़तूल पीउ पुट जा लाश BS फीडर गुड्डू में छुलाया विया आहिनि। जवाबदार मिल्कियत तकरार तां भाउ ऐं भाइटे के क़त्ल कयो आहे। थाने बुला खान वेझो सौटन विच में छेड़े दौरान नौजवान क़त्ल। श्री शहर भरिसां ॻोठ फाज़िल पालारी में प्लाट की तकरार तां 2 सौटन विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में गोली लॻण सबबि रुस्तम पालारी मारिजी वियो। वाक़े बैदि मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। ऐं मौसीक़ी जी मलका नूर जहां के वतान खां विछड़े 25 वरहें विहामी विया। संदसि गीत अॼु बि मदान जी दिलनि ते राज कनि था।